خادمين सिंध फाउंडेशन जे चेयरमैन ارشد عباسي मलिर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जंहिंमें पिपरी गुलशन अदीद गगर में हक़दार माण्हुनि में राशन ऐं ईद जा कपड़ा विरहाया। इन मौक़े ते साणस गॾु न्याज़ हुसैन मीराणी ऐं ॿिया ॻोठाणा मोहम्मद मूसा कोलाची, बुरल चन्नो, खुर्शीद कुरैशी, मंजूर सोलंगी ऐं ॿिया रज़ाकार गॾु हुआ। हुननि पिपरी में 5 सालनि खां फालिज जे मर्ज़ में मुब्तला नौजवान ज़हूर कुरैशी जे घर पहुची ईद जा कपड़ा ॾिना, जंहिंखां बाद गगर में मुस्तैक़ ख़ानदाननि खे ईद जा कपड़ा ॾिना ऐं राशन पिणु विरहायो वियो। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच टीवी, कराची।